नाज़रीन, सालेहपट वेझो तराई में भील बिरादरी तरफ़ां एसी सालेहपट DC सखर ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर नवाब मीराणी जी हीअ रिपोर्ट। सालेहपट तालुके में हिन वक्त ताईं केतिरा ई ॻोठ पाणी हेठि आयल आहिनि, पर उन्हनि जी हिन वक्त ताईं कंहिं बि सार न लधी। माण्हुनि जो चवणु आहे त असां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं ऐं बुखुनि कटण ते मजबूर आहियूं। असांजा बचा दाऊं था कनि मानीअ जे गभे लाइ, पर हिन वक्त ताईं न कोई चूंडियल निमाईंदो, न ई कोई इंतिज़ामिया असां खां पुछो आहे। जॾहिं त असांजे घरनि में गोॾे जेॾो पाणी बीठो आहे। मुतासिरनि जो इहो बि चवणु आहे मच्छरनि जो त एतिरो आज़ार वधी वियो आहे जंहिंजी का हद न आहे। मच्छरनि जे करे केतिरनि ई बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हुननि पंहिंजे SS न्यूज़ सां हिन रीति वीचार वंडिया। नंढड़ा बच्चा आहिनि, असां बेसहारा आहियूं, कोई सहारो ॾे। असां पाणी में बि ॾाढा ॾुखिया निकिरी हिते अची दड़े ते वेठा आहियूं। तव्हांखे मदद ॾिनी? न बा कहीं कोन कई मदद। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? अबा केरु मदद करे। घर किरिया पिया आहिनि, कोई अहिड़ो राशन न आहे, का जा न आहे जंहिं ते राशन करे बचड़नि खे खारायूं। हे बच्चा ॾिसो, तव्हां पाण ॾिसो था बा। असां ॻोठ तराई, देह तराई, यूनियन काउंसिल बि तराई। असांजे ॻोठ तराई में ही बारिश जो सिलसिलो जेको अमां मीडिया आॾो जेको आहे सो तव्हां ॾिठो। उन खां अलावा जेको आहे सो ही कुदरती आफ़त ऐं बरसाति हुई। बरसाति खां अलावा जेको आहे सो असांजे ॻोठ तराई खां 1.5 किलोमीटर ते जेको आहे सो पहाड़ आहे। पहाड़ी जी हिकु गवर्नमेंट जी जेको आहे सो डैम ठही वई। उन डैम जो पाणी गॾु थियण खां जेको आहे सो ही राति जो 1 बजे जेको आहे डैम उहा ही पहिरीं बरसाति हुई ऐं करोड़नि जी जेको आहे सो बजट में ही डैम ठही, जेका पहिरीं बरसाति में उहा जेको आहे सो उहा टुटी। बल्कि राति जे टुटण खां 10 खां 12 फुट जो जेको आहे सो पाणी जो रेलो जेको आहे सो जीअं असांजे ॻोठ में दाख़िल थियो त ईअं ई जेको आहे सो न घर छॾियईं, न को जेको आहे सो ही जेके बचड़ा आहिनि जेके ही अवां जे आॾो आहिनि, त इहे जेको आहे सो असां पंहिंजे कुलनि ते, उन खां अलावा जेको आहे सो हे तैन ते ऐं जेको आहे सो पंहिंजे मलबूदे ते जेको आहे सो एॾे वॾे जेको आहे पाणी जे रेले मां असां जेको आहे सो ही कढी करे ऐं जेको आहे सो हिते भिट ते पहुता आहियूं। भिट ते पहुचण खां अॼु 6वीं तारीख़ आहे, त अॼु ॾींहुं तोड़ी न त कोई जेको आहे सो असां वटि जेको आहे सो असांजे भील कबीले वटि न त कोई जेको आहे सो को तपेदार आयो आहे, न कोई मुख़्तियारकार आयो आहे, न वरी कोई MP MNAs आयो आहे, न वरी हिन असांजे इलाइक़े जा जेके ज़मींदार आहिनि, न वरी कोई ज़मींदार आयो आहे। जॾहिं त असांजो कसूरु सिर्फ़ु इहो ई आहे त असां भील आहियूं, मिनॉरिटी आहियूं ऐं असां अक़लियत वारा आहियूं। जॾहिं वोटनि जी ज़रूरत पए थी त हितां जा बाशऊर वॾेरा जेके आहिनि त उहे जेको आहे सो असांजा भले छो न लाश पियो हुजे, उहो लाश खे ढके रखी करे ऐं असांखे जेको आहे सो पोलिंग ते ज़रूरु वञिणो पवंदो। छो जो अगरि जो असां पोलिंग ते न वेंदासीं, उन्हनि वॾेरनि जे चवण ते उन्हनि जेको आहे सो MP MNAs खे जेको आहे सो वोट न ॾींदासीं त असांजे भील कबीले खे उन ॻोठ मां जेको आहे सो लॾणो पवंदो। हीअ असांजी सूरत हाल आहे। अॼु असां जेको आहे सो जन वॾेरनि खे, MP MNAs खे जेको आहे सो मूं साईं अवैस शाह साहिब खे जेको आहे सो घटि में घटि तव्हां रिकॉर्ड जेको आहे सो हो जेको आहे सो वञी खोलायो त 100 खां मथे कॉल कई आहे, मुंहिंजी हिकु बि जेको आहे सो कॉल अटेंड न कई आहे। सभिनि खे जेको आहे सो मूं जेको आहे सो अबा चयो आहे, पर जेको आहे सो मूंखे असांजे खे जेको आहे सो कुझु बि जेको आहे सो कुझु बि गवर्नमेंट जे तरफ़ां जेको आहे सो वोट कहिड़ी पार्टी खे कंदो आहे? साईं पीपल्स पार्टी खे जेको आहे सो वोट ॾिनोसीं। उन खां अलावा जेको आहे सो साईं ही जेको आहे सो हिन वक़्तु जेको आहे सो 6वीं तारीख़ तोड़ी जेके बि गवर्नमेंट जा MP MNAs जे थ्रू या वरी जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो DC साहिब जे तरफ़ां जेको आहे सो जेके बि इहे मिलनि पिया। कैमरामैन टीम सां गॾु नवाब मीराणी, SS न्यूज़ सालेहपट। सालेहपट में राति जी ऊंदाही में हज़ारे मण अन्न ॿाहिरि मोकिलण जो इंकशाफ थियो आहे। SS न्यूज़ जा रिपोर्टर नवाब मीराणी मूजिबि ज़रियनि जो चवणु आहे त राति जी ऊंदहि जो फ़ाइदो वठी सेठ संतोष मल फूड इंस्पेक्टर जी मिली भगत सां हज़ारे मण अन्न ॿाहिरि मोकिले रहियो आहे। सिंध में बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। माण्हू बुखूं पिया काटनि। बरसाति मुतासिरनि आला इख़्तियारनि खां नोटिस जी अपील कई आहे।
टंडो आदम वेझो ॻोठ ख़ैर मोहम्मद मरी जे क़ब्रिस्तान में बरसाती पाणी अञा ताईं बीठल, इंतज़ामिया पाणी निकाल कराइण में नाकाम थी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बेहण मूजिबि बरसाती पाणी सबबि केतिरियूं ई क़बरूं पाणी हेठि अची वियूं आहिनि, जंहिंजे करे ॻोठाणा पंहिंजे प्यारनि जी क़बरुनि जी ॻोल्हा कंदा रहनि था, जॾहिं त मैयतुनि खे दफ़नाइण में सख़्तु ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। ॻोठाणनि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आला इख़्तियारनि खे दांह ॾियण बावजूदि असांजी केरु बि नथो ॿुधे। कंदकोट वेझो 19 ॾींहं अॻु ॻोठ अब्दुल वाहिद गोलो मां अग़वा थी वियल ग़ुलाम सरवर गोलो खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी, वारसनि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुखवी जे वारसनि ऐं गोला बिरादरी जे सवे माण्हुनि तरफ़ां लियाकत अली गोलो, सैफुद्दीन गोलो, रसूल बख़्श, गुलाब ख़ान ऐं ॿियनि जी अॻवाणी में इंडस हाईवे बुहाणी स्टॉप वटि धरणो हणी टायर साड़े रोड ब्लॉक कयो वियो। धरणे सबबि सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल, गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं, मुसाफ़िरनि खे सख़्तु परेशानी जो मुंहुं ॾिसणो पियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर कंदकोट ज़िले में पुलिस इंतज़ामिया जी नाअहली सबबि धाड़ियल राॼ हुजण करे हर माण्हू ग़ैर महफ़ूज़ बणिजी वियो आहे। पुलिस मुख़्फ़ी ग़ुलाम सरवर गोलो जी बाज़ियाबी लाइ कख भञी मीणो नाहे कयो। होॾां 4 कलाक जारी रहंदड़ धरणे वारे हंधि DSP हेडक्वार्टर सैयद असगर अली शाह पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे 48 कलाकनि में मुख़्फ़ी खे बाज़ियाब कराइण जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म करायो।